माके आने दोस्तन बुधायो तो उमरकोट के इलाके के अंदर एकड़े नौजवान पंहिंजी अमड़ सां ज़िना कई कावड़िया वेठा आहिनि से मुल्हनि मुल्क विञायो आहे आलमनि सालियनि त क़ुरान ॿुधायो आहे त मन जाहिल क़ौम मन सुधरी पवे ओन कुराड़ी अमड़ सां एडो ज़ुल्म कई कुराड़ी मीडिया ते आई रोए पई चे हो पियो चवे मां ज़िना कया पर गलती में भुल में कया नशाई हो नशे में हो मां थी चवे हिक भेरो न भेरा ज़िना मूंसां कई थई छा थियो पीमा जी बेइज्जती थे पई बेहरमती थे पई आलिम न हुजना त रिश्ते भोला थी वञो हा दादू जे पासे दे मुखे दोस्तन बुधायो खैरपुर नाथन शाह को थोरो अॻियो जेकड़ो जोणेन जंजो खानपुर में गोठा चोते भरसा बबर बिरादरी जो हो जेको 30 साल मुखे बुधायो जैसे मक्के मदीने में पैसा कमाईंदो पुटन दे मोकलींदो रहंदो हो हलंदे हलंदे 30 सालन का पो कमजोर थियो पोड़ो थियो घर आयो त पुटन के जो दे हवाल एतरा पैसा मोकलिया माव काडे कयो पुट हुन के जवाब नहीं न पिया सगन चो त हुन अयाशन के हुन जी दौलत बर्बाद कई अबो विचारो कमाईंदो रहो 30 साल मेहनत कई हाने कमजोर थी पियो बीमार थी पियो त घर आयो नालायकन पुटन अबे जी इज्जत न कयो हाने सलाम मशरो कयो त अबे के खत्म कयो अची घुट्टा देई पीए के मारे रोड ते फिटी करे ये तहां जो इलाको आ परे तो कोने छा थियो आ तारा नथा पड़जन कावड़िया बैठा हो आलमन जे वाइज असर जे करे खुदा जो कसम पी मां जा फरमा बरदार मानू बणया है मानू ज़िना हुन को बची विया है न त मानू रिश्ते भोला थी वञन हा ए उलमा जी मेहनत हो आलमन जे वाइज़न जलसन में हजारे बेनमाजी निमाजी थिया हन हजारे मुशरिक मुवहिद थिया हन हजारी ज़िना को तौबा ताइब थी नेक साले मुत्तकी परहेजगार बन गया कुरान जा वाइज बुधी हजारे पीमा जा ना फरमान फरमा बरदार अज अबे अम्मा जी बेइज्जती थे पई अबे अम्मा जी नाफरमानी थे पई पोड़ा बेचारा रत जा गोड़ा था हरन सही मां दुआ करण आयो आ त अल्लाह पीमा जी खिदमत नसीब करे आमीन त चओ ना हेडो कुरान फरमाए तो कज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना कुरान आ ना कुरान तो फरमाए इबादत अल्लाह जी क्यों पीमा सा सोना हलो असा पीमा सा सोना न हलंदाऊं दोस्तन यारन जो छोड़ो फोन अचे अधरा जो बीठो आ शह पी झलेस तो छोरा बदमनी लगी पया बेहयाई लगी पया उरूज ते बदमाशी लगी पया है न निकर चे बाबा तू पोड़ो थियो आ तू चरियो थियो आ नौजवान के जवानी ते मस्ती लगी खुदा जो नालो थव पीमा जी बेइज्जती न कयो हिन जा हथ खजी वई हड़ हली ओ नौजवानो पीमा जी मिलकत न ताड़ियो पीमा जी खिदमत कयो पीमा जी इज्जत कयो पीमा जी खिदमत कयो इन जी खिदमत में जन्नत मिलंदव ये दुनिया खत्म थियण वारी थव कुरान तो फरमाए कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम अब तो फरमाए हर शे फना थी वेंदी पर हमेशा रहण वारी जात रहंदी त अल्लाह जी हे असा जो नौजवान दोस्त इम्तियाज अहमद साहब हर जलसन में वनी कुरान जा वाइज जलसा भरे चप्पे चप्पे ते पहुंचाइंदो मन को सुधरी पवे मन क़यामत में मुजो भी अमाल सोना थी पवन ज़खीरो सुठो निकली पवे मन इन जे करे रब मुते भी राज़ी जलसन वाइजन कोई बुधण जे ला तैयार न साज ए गानन जे पुठियो हेरो नबी तो फरमाया सौतान मलऊना नबी तो फरमाया बिन आवाजन ते अल्लाह जी लानत ओ अदा खुदा जो नालो थव रात दी मोबाइल जे कढ न पओ इन कुरान के पढ़ो इन के दिसंदो अंधा थी वींदो दीद खुटी वींदो नजर हली वींदो इन के पढ़दो नजर तेज थी हबीबकोट स्टेशन जी भरसा मां उथे वेम गोठा हबीबकोट एकड़ो कुराड़ो हो अच्छी दाढ़ी सा हो कुरान पे पढ़े पर जोर कुराड़ो मां भरसा वेई पुछो मां चाचा दे खबर उम्र घणी थई मुखे चे 120 साल उम्र तो नजर पवे थी जैसे खुदा जी मेहरबानी आ जिंदगी गुजरी वया रोजानो कुरान मजीद जा 15 सिपारो पढ़ंदो आ न पढ़ंदो आ त निंड ही नहीं जेड़ो टाइम मिलंदो आ वेठो कुरान पढ़ंदो आ वेठो कुरान पढ़ंदो आ पढ़ तो सही न कुरान
कुरान के पढ़ ठिकर भी तुझा सोना थी वींदा पर तू कुरान को परे तरी दर पदर थियो कुरान सा यारी रख कुरान सा इश्क रख कुरान सा प्यार कर है कुरान तोखे जन्नत पहुंचाई अचो अचो यार मोहम्मद कॉलोनी वारो इन नौजवान सैफुल्लाह मक्सी जी मेहनत अल्लाह हिन जी मेहनत के कबूल करें जे पाड़े वारन जिन भी खैर में हिस्सो वरतो दोस्तन अजीजन खैर में हिस्सो वरतो अल्लाह ताला उन जी भी जरे जरे खैर के कबूल फरमाए दी क़यामत जे का नेकी न होंदी इन कुरान मजीद के जलसे में महफिल रसूल जो जलसो रखियो हुयो सोहणे नबी जी खत्म नबूवत जे शान में जलसो रखियो हुयो मां खुदा जो कसम खणी इन महफिल में चवां तो इन कुरान जे सामो दी क़यामत जे मिठो मोहम्मद शफात गैर मुसलमान जी वडी तबलीग हले थी कादियानी जी तबलीग हले थी नबी जी गुस्ताखी पिया करन असा मुसलमान अञा घरन में बैठा तोखे असा के गैरत कर खपे जो मुसलमान बेगैरत न हुंदो आ गैरत वारो हुंदो आ ओ जो नबी जे मथो सिर भी जो असा घोरींदा से असा पाक मोहम्मद अरबी जा दीवानो चपे चपे ते शहर जे कुंड कुर्श में जो नबी जो शान बुधाईंदा असा जो नबी सोहणो हो हसीन हो तू हिन कादियानी मिर्जाई के नबी तो चवे जो अख को काणो हो बेईमान हो रब न के मौत न हो तो गंदी लेट्रिन में नालिया में मारे फदकाए रब न के मारे सुनो नबी असा जो एडो हसीना जेके चोडीअ जो चंड दिसे भी शर्मिंदो वाह साईं जमाल मुस्तफा मां जो घर हले अल्लाह अल्लाह मां दुआ करण आयो आ तो सोहणे नबी असा रब सच्चो प्यार नसीब करे आमीन तो चओ ना असा जो सोहणो नबी एडो सोहणो एडो हसीन जो चोडीअ जो चंड से भी शकी थे तरे शाह अब्दुल लतीफ भेटाई घोट रहमतुल्लाह अलैह चंद्र के तके पियो चवे चंद्र चोडीअ रात जा भली तू सौ सौ करी सिंगार सुभान अल्लाह धरी आया लगे तो तहां जा सेल भी सड़ी है चंद्र चोडीअ रात जा भली तू सौ सौ करी सिंगार चंद्र चोडीअ रात जा तू भली सौ सौ करी सिंगार पर पहुंचे न मुझ पिरिय के तोड़े हिला करी हजार के तो तुझी सब जमार मुझे दिल पर जो दम हिकड़ो जो कुरान के बीचोड़ो पे वज़ुहा वल्लैली ज़ा सजा सुभान अल्लाह ढरिया वज़ुहा वल्लैली ज़ा सजा मा वद्दाक रब्बुक व मा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजदिक यतीमन फआवा जादे जो कुरान के खोले पढ़ दो विदे सोने मोहम्मद अरबी जी सारा ही सारा तू असा न मनियो से त छा थी पियो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जंग जे बलाउन भी सुना दुनिया तो के भलाई दिया हे देवबंदी हिन वहाबी हिन नबी के न मनीदा न अदा जो हुजूर के न मनी वो मुसलमान थी सके था असा जे नबी जहड़ो असा जो ईमान आ तो दुनिया में को थियो आ न थींदो न आयो न ईंदो न जायो न जमंदो असा जे नबी खां पो नबूवत जा दरवाजा बंद तरे मुझे महबूब फरमाया ना खातमुन नबीयीन ला नबी बादी अल्लाह जो नबी आखिरी नबी फरमाए मुखों पो नबूवत जो दरवाजो असा उन महबूब जा दीवाना हूं चओ न सुभान अल्लाह ओ जे नबी के इंसानन तो सुञातो पर जे पाक मुहम्मद करीम के जानवरन भी सुञातो साहवारी शय तो सुञातो पर बेसाहिन पत्थरन भी सुञातो असा जो सोहणो मुहम्मद जो वडे शान वारो नबी
वडे मर्तबे वारो नबी, वडे मकाम वारो नबी, वडे मर्तबे वारो नबी। खुदा जो कसम जे घिटी मोट पे जेकॾहिं तो असां तो लंघी वञो त हर को ॾसींदो साईं तो साईं जमाल मुस्तफ़ा आयो हो साईं हलियो वियो पर अलाए काॾे वियो हिन चौक खां अलाए हेॾे हलियो वियो हेॾे हलियो वियो। साहब फरमाइनि त मदीने जे मीर सां मिलणो पवंदो हेॾे होॾे वञणो न पवंदो हो। जे बि घिटी जे चौक ते अचे बीहंदासीं त घिटी ॾसींदी ही उन घिटीअ में खुशबू थी वेंदी ही ॼणो को अतुर जूं बोतलूं हारे वियो आहे। मदीने जो मीर उतो गुज़री वेंदो त उन में खुशबू थी वेंदी ही। असां घिटी मों लंघूं का शइ न थिए मदीने जो मीर टपे त घिटी भी खुशबू उहा धरती भी नबी साईं जे पेरनि खे चुमियूं पाईंदी ही त मां बख्तन वारी उहा ज़मीन भी ख़ुशीअ मों न मापंदी ही त सुहिणो साईं मुझे मथो कदम थो रखे। मुसलमानों कलमे वारो यो मिठड़ो मोहम्मद करीम सोहणन जो सरदार नबी असां के मिलियो थव। ये नबी जे करे रब असां के छड़ी वेठो आ न त तो असां जा हाल पूरा है। असां में एडा गुनाह हिन असां मिंट त परे हिन ज़मीन ते रहण जे हिक सेकंड भी काबिल ना अब आयूं हर ठगी असां में बुराई असां में चोरी असां में कूड़ असां में मिलावट में भी असां सब को पहिरे नंबर जाथे जी वन मुल्क पाकिस्तान जो रोशन नालो जैसे पाकिस्तानी तवा 2 नंबर है सऊदी वारा भी चवन 2 नंबर दुबई वारा चवन बिया चवन छा के असां मिलावट में होशियार माखी भी खणी इंदो मिलावट वारी कसम कुरान जा वेठा खणदो। हां साईं खीर भी दींदो चसे कुरान ते मजाला जो महल में पानी विधो मां मन्या तो तू पानी न विधो आ पर पानी में खीर तो विधो। मां दुआ करण आयो आ त अल्लाह मिलावट का बचाए। नबी तो फरमाए मन गशना फलैस मिन्ना फरमाए जो को कैसा धोखो तो करे मुझी उम्मत मा निकरियो न क्यों मुसलमान सा धोखो न क्यों फिराड मरणो हिकड़े दी जरूरत कब्र में पिया होंदो वात में मिट्टी पई होंदई जे दुनिया जला हिरस कहीं वेठो आ अन्या भी अचे मां चवा तो दुनिया सा तो असा जो पेट न भरबो भाऊ तो असा जे पेट के मिट्टी लटे सके थी बाकी दौलत सा असा जो पेट भरबो करोड़पतिया चवंदो अल्लाह करे अरब हुजन अरबायस चवंदो खरब मेड़ मेड़ा लगी पिया मुल्क पंजो छडे बेन मुल्कन में कमाए तो पो भी पूरी काने तुझी पूरी किए पवंदी पूरी तड़े पवंदी जडे सोहणे कुरान सा सच्ची यारी वो बरकत भी पवंदई नमाज होंदई नमाज जे करे बरकत भी पवंदई रहमत भी वसंदई पर असा जे झुगड़न मा नमाज हली वई मर्दन मा नमाज वई औरतुन मो नमाज वई नंढन मो नमाज वई वडन मा नमाज वई नौजवानन पोढ़न मो नमाज हली वई पो पुछेस त रोजी में बरकत चवे तो कोने पो बरकत किए पवे जंजे घर में नमाज कोने उन जे घर में बरकत ही नाही। अगे जमाने जा मानू हिकड़ो कमाईंदो हो घर जी सजी आकई खाईंदी हाने सब ता नंढा वडा कमाइन मायूं भी विचारियों घर में मेहनत करन के टोपड़ो थी देन के रिलियों थी सिबन के छातियों सिबन के कपड़ा दर्जानी लगी पन पो भी पूरी काने तो त नमाज काने एडो कुरान फरमाए तो वमन आरज़ अन जिक्री फ इन लहू मईशतन ज़नका रब तो फरमाए जो को मुझे जिक्र का मुंह मोड़ी दो जिक्र मा मुराद नमाज फरमाए मुझे सदे खारू गर्दानी कंदो मा दुनिया में मईशत तंग करे छडी नमाज दिसण में मिलकत घणी होंदी दौलत घणी होंदी पर पूरत न हुंदस साईं दुनिया में हाल क़यामत में शा कंदिस कुरान तो फरमाए काल रब्बि लिमा हशरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा अल्लाह रब तो फरमाए क़यामत में बई अखियों खसे करे अंधो करे नाबीन करे जहन्नम में धिको दींदो मां जे चवे क़यामत में अंधो थियूं था पो भल नमाज न पढ़ भल कुरान न ॿुध भल कुरान सा मोहब्बत न रख जे चवे क़यामत में सजो थियूं था इनी अखिन सा अबे अमर जी ज़ियारत क्या इनी अखिन सा रोजे वारे मोहम्मद जो दीदार क्या इनी अखिन सा नबी जे यारन जो दीदार क्या इनी अखिन सा अल्लाह जो दीदार क्या पो नमाज सा प्यार नबी साईं के नमाज सा ॾाढो प्यार